नाज़रीन टंडो मीर अली भरिसां मेहरान हाईवे मां निकिरंदड़ गुलशाह लिंक रोड में हंधा हंधा खॾा पची विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नईम शहर। टंडो मीर अली भरिसां मेहरान नेशनल हाईवे मां निकिरंदड़ गुलशाह लिंक रोड ज़बून हाल थी वियो। रोड में वॾा वॾा खॾा पइजी विया आहिनि, जॾहिं त हादसा रोज़ मामूल बणिया आहिनि। गुलशाह लिंक रोड जेको तालुके ठरीमीरा समेत केतिरनि नंढनि वॾनि स्टापनि ऐं ॻोठनि खे पाण में मिलाए थो, जॾहिं त रोड तां गुज़र मुसाफ़िरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवनि था त 36 साल थिया आहिनि जो रोड जी को मालिक कोन आयो हिन रोड ते। ऐं जेके हिते वॾा हादसा थियनि था, नंढड़ा ॿार स्कूल वञण लाइ परेशान आहिनि, ट्रक वारा ट्रैक्टर वारा लोड वारा जेके आहिनि काई साइड ॾियण खां तयारु कोन थियो। वारियासो इलाइक़ो आहे, जेको हिते लहे थो उहो फाथो बीठो आहे ऐं उन खां हिन जो कंहिं बि तदारक कोन कयो आहे हिन रस्ते जो। असांखे ॾाढी अचण वञण में अहंजाई थी थिए। असांजे माना जेके बीमार माण्हू आहिनि उन्हनि खे बि ठरीअ ताईं वॾी अहंजाई थिए। अचण वञण में असांखे माना तक़रीबन हीअ जेको मिंटनि जो सफ़रु आहे उहो असांखे कलाकनि में लॻो वञे थो। बिलाल भुट्टे खां अपील था कयूं त हिन रोड खे ठहिरायो ॾिनो वञे। असांखे रोड खे तक़रीबन तमामु घणो टाइम थी वियो आहे। असांजा मिंटनि जा जेके सफ़र आहिनि उहे तमामु कलाकनि में थी गुज़री वियूं आहिनि। उन खां बाद में असां दवा दारूं सही तरह नथा वठी सघूं। सदाईं एक्सीडेंट था थियनि। असांजा ॿारनि खे स्कूल जे लाइ अचण वञण लाइ तमामु घणी तकलीफ़ आहे। असां बस वारनि खे अपील था कयूं त असांखे हिन रोड खे मरम्मत कराई वञे। 1992 में ठहियो आहे त का बि मरम्मत न थी आहे। रोड में ॾिसो खॾा खुॿा पइजी विया आहिनि, काफ़ी नुक़सानु थो थिए। असांजा टायर पंचर थी था पवनि। महिरबानी करे आला ऑफिसरनि खे असांजी रिक्वेस्ट आहे त रोड जी मरम्मत कराई वञे। 92 खां वठी पोइ मींहं जी जेको हालत करे वियो आहे त यको ई आहे हालत ख़राबु। हीअ रोड वञे थो साईं गुलशाह जी वञे ते ठरीअ बि वञे थो, नवाशा थो वञे हेॾां। रोड ठहियो वञे त वरी महिरबानी थींदी। ॻोठनि जो वधीक इहो चवणु आहे हिते जेको आहे सो हिन रोड ते जेके अलाए केतिरा बबुर बीठा आहिनि, वण बीठा आहिनि, वण कटराइनि, रोड जेकी आहे ॿीहर मरम्मत कराई वञे त जीअं हितां जेको कलाकनि वारो सफ़र जेको मिंटनि में थिए ऐं जेको आहे ॻोठनि जी मुश्किलात दूर थी सघनि। कैमरामैन साजिद मल्हार सां गॾु नईम शहर, आवाज़ टीवी न्यूज़, टंडो मीर अली।